ही रोज हाणे हिसाब थींदो सॼी सिंध मां बयान अख़बारूं ॾिसो न सिंधी अख़बारूं जनाब फलाणा खान तोखे सिंधी क़ौम सलाम थी पेश करे अबा सलाम थी पेश करे इन ॻाल्हि ते जे गीसी करण ते तव्हां सलाम पेश कयो त पोइ त शाबस हुजनो। मूंखे हिकिड़ो मैसेज आयो सिंधी अख़बारुनि में छपजंदड़ इश्तिहार ते त साईं मूंखे पैसा ॾियो त आउं अख़बार में इश्तिहार छपायां। मूं सम्झो को ॿियो माण्हू मुंहिंजो कहिड़ो इश्तिहार मूंखे लिखी मोकिलियईं त 5-7 पीपरनि वज़ीरनि एतिरियूं गीसियूं कयूं आहिनि जो उन्हनि जे ज़िलनि जा जेके धोबी आहिनि त उन्हनि जे शलवारनि धोअण खां इनकार करे छॾियो आहे। हाणे छा कयूं तव्हां ॾिसो छा कयूं माना जीअं ही उर्दू शाइर चयो आहे बने तुम दोस्त जिनके दुश्मन उनका आसमां क्यों हो। तूं जंहिंजो दोस्त थियो आहीं उनखे दुश्मन बनाइण जी ज़रूरत ॿिया कहिड़ी आहे। तूं जो दोस्त आहीं इहो काफ़ी आहीं। तूं अहिड़ो कमु करणु ॾींदे जो ॿियनि जी ज़रूरत ई कान्हे। हाणे छा थियो कमिश्नरी निज़ाम बहाल थियो आख़िर में जहिड़ो करे जीअं करे ऐं अंधा मंधा सुन्नी तहरीक सां मिलिया जमायत इस्लामी सां मिलिया JUP सां मिलिया ANP सां मिलिया सभिनी हिमायत जो ऐलान पियो कयो MQM थी वई अकेली। तव्हां ॾिठो कमिश्नरी निज़ाम खां पोइ साफ़ ई गौर सां ॾिसंदा हूंदा ॿिया पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहियो जीअं कमिश्नरी निज़ाम बहाल थियो MQM जा 15-20 ॼणा वञी बीठा कुझु कोन थियो शैला रज़ा डिप्टी स्पीकर ते कार्रवाई हलाई कमिश्नरी निज़ाम बहाल बोर्डनि खां इंतज़ाम खसिजी विया फलाणा फलाणा कम थिया वरी ॿिए ॾींहुं 2-3 वज़ीरनि खे अलाह साञारे ॾींहुं वञी JUP सां मिलिया ॿिया सुन्नी तहरीक ॿिया ANP थिया बलोच कच्ची फलाणा सभु मामिलो फर्स्ट क्लास लॻो पियो। हू अकेला थी विया। हाणे हू अकेला थी विया त हिननि खे बेचैनी थी न त हू गॾह जा पुट दहशतगर्द अकेला थिया आहिनि हितां भाण जा तुंबा निकिता उन्हनि खे अकेलो न कयो उन्हनि सां लखे माण्हू गॾियो त जीअं तव्हांजो कमु रुकजे। माना गद्दारी थी एजेंट प्रोवोकेटर्स जेके विया प्रोवोक करे लखे माण्हू आउं जो त थर में अचां ऐं मुंहिंजी दुश्मनी हुजे वसंत सां ऐं मुंहिंजी दुश्मनी हुजे आरिफ सां आउं जो हिते स्टेज ते बि वसंत ऐं आरिफ सां तव्हां सभिनी जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए वञा त माना वसंत ऐं आरिफ जिन खे तव्हां हूअं पुछंदा बि न हुजो से वरी 50,000 माण्हू लॻो वसंत ऐं आरिफ सां गॾु उहे बि लॻो मुंहिंजे ख़िलाफ़ माना वसंत ऐं आरिफ खे अकेलो करण जे बजाए आउं तव्हां 50,000 माण्हुनि खे हिन सां गॾे इन्हनि खे पंहिंजो दुश्मन बनाया त जीअं आउं कमज़ोर थियां उहे मज़बूत थियनि। इहो कमु कयूं मुछूं ज़बरदस्त मुछूं त अहिड़ियूं अथनि टोपी ॾिसो सिंधी टोपी ऐं अजरक उनजे शान तां गुस्ताखी न बर्दाश्त कई हुई। सिंधी टोपी अजरक पाए विया MQM जे 90 ते उते वञी जिन माण्हुनि सोलत मिर्ज़ा जहिड़नि माण्हुनि फ़हीम कमांडो शौकत चीता फलाणो आरिफ कनकुटा जिन सिंधी माण्हुनि खे गोलियूं हुयूं उन्हनि जे मज़ार ते वञी हाज़िरी भरे पोइ हाज़िरी भरे चयूं त अल्ताफ़ हुसैन शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे जोड़ जो लीडर हो असीं अल्ताफ़ भाई खे सलाम था पेश कयूं ऐं हाणे वरी वरी चयो अथनि त आफ़ाक़ अहमद वरी भुट्टनि ऐं ज़रदारनि जे बराबरी जो लीडर आहे इनखे बि सलाम था पेश कयूं। इहा आहे हशर इहे आहिनि मुड़ुस इहे मुड़ुसनि जिन जे पोयां पाण सभु डोड़ंदा आहियूं। आउं अलाए डोड़ंदो आहियां कोन डोड़ंदो आहियां तव्हीं पंहिंजे ज़मीरनि में गिरेबान में विझो तव्हां मां जेके इन्हनि खे वोट ॾेई आया आहिनि ऐं चूंडिया आया आहिनि जेकॾहिं मूं ॾिनो आहे त मूंखे 2-3 मिंट हिक ॿिए सां अखि न मिलाइणु खपे मोह ई करे ॾिसणु खपे त बराबरि ऐं ॿुॾी वञी मरां जो उन्हनि बेग़ैरतनि खे वोट ॾिनो। जेको ॿियनि जी ॻाल्हि थोरी आहे माण्हू पंहिंजे ज़मीर वारो जवाबदार हूंदो आहे। चवंदा लाहौर में हिन मुछनि खे न ॾिसो कदनि खे लाहौर में चवंदा खदड़नि जी हिकिड़ी आलमी कॉन्फ्रेंस थी उन खदड़नि जी तंज़ीम जो जेको सदर हो उहो रहंदो पेशावर में उनखे सदारत लाइ घुरायूं। लाहौर रेलवे स्टेशन ते सॼे लाहौर जा फैसलाबाद जा सिंध जा ॿिया जेके सॼे पाकिस्तान में खदड़ा गॾु थिया फ़क़ीर उहे गॾु थिया इस्तक़बाल लाइ सदर साहब तो अचे रेल अची बीठी लाहौर मां हेॾा होॾा ॾियारियूं इन कटाई वारो को माण्हू लथो ई कोन
सॼी ट्रेन ॾिसी आहे, ट्रेन ख़ाली थी वई, इन नमूने वारो माण्हू आई कोन्हे जंहिंजी चाल अहिड़ी हुजे, तुंहिंजो ॻाल्हाइण हुजे, थोरो मुंहं ते हिसाब किताब थियल हुजे, थोरो ॻाल्हाइण में बि हिसाब किताब हुजे, माण्हू लधो ई कोन। सो बेज़ार थी शायदि सदर साहिब कोन पहुतो आहे शायदि। सो विया अॻियां हिकिड़ो 6.5 फुट कदावर ही मुछुनि सां जहिड़ा हलनि पिया न पाण वारा यार, ही मुछूं फर्स्ट क्लास, हिकिड़ी गोल टोपी, बीठो हुजे 6.5 फुट कद, ही वास्कोट, हिते चेल सां पिस्तौल ॿधो पियो हुजेसि। वियसि, चयो खान साहब हमारा इधर मेहमान आना था, आपने तो नहीं देखा। कि कौन सा मेहमान? कि हमारा सदर आना था। कि अलाका हमारे कद कात को नहीं देखो, हमारी बॉडी को भी नहीं देखो, हमारी मूछों को भी मत देखो, हम दिल का नरम है, तबीयत का गरम है और नाम हमारा नगीना खान है। ही पीपला सब नगीना खान दो, ही पीपला है लीगला जेके कराची ऐं इस्लामाबाद में वेठा आहिनि, ये सिंध मां नगीना खान आहिनि जेके सिंध सां गद्दारी पिया कनि। हाणे ये नगीना खान चूंडजी विया आहिनि। नगीना खान 15 माण्हू मारिया विया भाॼी। नगीना खान चवंदा, ॿिया नगीना खान चवंदा ख़्वाब ॾिसो आहे। अब ख़्वाब को चङो ॾिस, ख़्वाब को मरियात ॾाॾे खे ॾिस, को पीउ खे ॾिस, को पड़ ॾाॾे खे ॾिस। ख़्वाब में तो इशरतुल इबाद तो नज़र अचे, ॿुधी वरी मरो जिन खे ख़्वाब में इशरतुल इबाद तो नज़र अचे, उन्हनि जहिड़नि ख़्वाबनि ते लानत आहे। ख़्वाबनि में माण्हू वली ॾिसंदा आहिनि, ख़्वाबनि में को शाह लतीफ़ ॾिसो, को कलंदर लाल शहबाज ॾिसो, को सचल सरमस्त, को शेख हयाज, को उस्ताद बुखारी, भला ख़्वाब में ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॾिसो, भला ख़्वाब में असांजी भेण बेनज़ीर शहीद थी वियो उनखे ॾिसो, को अयाज समो, को लाला असद, को एहसान मेमण, को यूसुफ जखराणी, को मालिक खुश्क, सिंधरा शहीद ख़्वाबनि में ॾिसो, मुर्तज़ा भुट्टो ॾिसो, शाहनवाज़ भुट्टो ॾिसो। तव्हांखे टके जी वज़ारत मिले थी त तव्हांजो पंहिंजे पाण ते एतिरो कंट्रोल आहे जो हाणे तव्हां जेका शइ वस में न हूंदी आहे उहा वस में तव्हांखे ख़्वाबनि में इशरतुल इबाद तो नज़र अचे। इन खां वॾी बेग़ैरती, इन खां वॾी गद्दारी, इन खां वॾी नमक हरामी पंहिंजे वतन सां कहिड़ी थी सघे थी जो तव्हांजे ख़्वाबनि में 50 माण्हुनि जो क़त्ल कंदड़ हकीम सईद जा क़ातिल इशरतुल इबाद नज़र अचनि। इन क़िस्म जा माण्हू वेठा आहिनि। हे हितां तव्हीं चूंडे मोकिलींदा आहियो वज़ीर। मूंखे सॼे दोस्तनि गुज़ारिश कई, आरिफ जुड़जे साहब ऐं ॾाढा कादर, त तव्हां त इलेक्शन लड़ो। अवामी तहरीक में इन क़िस्म जा फ़ैसिला फर्द न कंदा आहिनि। तंहिंजे करे ईंदड़ इलेक्शन लाइ इहो तय आहे त अवामी तहरीक सिंध जे बे इंतहा तकनि तां इलेक्शन लड़ंदी, पर जेकॾहिं मुंहिंजे कायद ऐं पार्टी मूंखे हुकुम ॾिनो त आउं हर उन तक तां इलेक्शन लड़ण लाइ तयारु आहियां जिते सिंध जे माण्हुनि ऐं पार्टीअ खे ज़रूरत हूंदी। पर जेके हेसिताणी चूंडे मोकिलिया अथव, मुछियूं ॾिसंदो, मुछियुनि सां दुश्मनी कान्हे मुंहिंजी। मूं मुछियूं ॾाढियूं कई साल रखी मुखंदा, मूं वटि मोहिड़ा इलाही सारा नौजवानी में पुॼे शेव थो कयां त मोहिड़ा था कटिजनि। पोइ हे हेॾी मुछियूं ॾाढियूं, मुंहिंजा पुराणा फोटो ॾिसंदव त हुन में मूंखे मुछियूं ॾाढियूं फर्स्ट क्लास जी आहे। पर मुछ जी या तलवार हुजे सा हुजे मथे, ऐं माण्हू वेठो हुजे दहशतगर्दनि जे पेरनि में हेठि मुंहुं कयो। बाबा जीअं मुछ जी हीअ कलम रखी अथई मथे, जीअं दहशतगर्द जे साम्हूं ॻाट ऊचो करे ईअं वञे न, फ़ैसिला कयो न। या त हुजो साईं कायम अली शाह वांगुरु जहिड़ो टायर पंचर थी वञो, ईअं आयो त ठीकु आहे। पर हाणे मुछ ईअं लॻी पई आहे, मरण मारण जी ॻाल्हि आहे। ऐं काठियावाड़ी वांगुरु थोरी हकल थी त जोगी न कंहिंजा मिट बि वॼो हलिया। तव्हां खां त लियारी जा माण्हू मुड़ुस माण्हू थिया जेके हिम्मत करे अॻियां आया, जिन चयो असीं गोलियूं खणण लाइ तयारु आहियूं। उन लियारी वारनि सां तव्हां कहिड़ो असरु कयो? उन्हनि जे घरनि में रहमान मलिक जे चवण ते तव्हां ॾाकड़ू रखाए उन्हनि जे न्याणियुनि जे घरनि में गिड़ियाओ। निसार बलोच खे क़तल करायो, असांजे शहीद साथी खे नादिर बलोच खे क़तल करायो, हुनजो धणी कोन थियो। कराची में जेके पश्तून तव्हां सां बीठा उन्हनि खे मारायो, जेके सिंधी बीठा उन्हनि मारायो।
जेके बलोच बीठा उहे मारायो, जेके कच्छी तव्हांखे वोट ॾियनि उन्हनि खे मारायो। जेको तव्हांजो वोटंदा आहिनि, लतीफ़ साईं चयो आहे तूं पारस आओ लो जे सञे त सोन थिया, अहिड़ो पत्थर पारस जेके लॻे सो सोन, तव्हीं अहिड़ा पत्थर आहियो। पीपल्स पार्टी लीग ऐं वॾेरा उहे पत्थर आहिनि जेके सोन खे लॻनि त उहो धूड़ थी वञे, जंहिंखे टच थियो उहो धूड़ थी वञे, ॿेड़ी ॿुॾियो वञेसि। हाणे अहिड़नि माण्हुनि खे सिंध जो पाणी बंदि थिए तव्हांजो वास्तो कोन्हे, हाणे वरी सिंध जो पाणी बंदि थो थींदो, सैलाब आयो तव्हांजो वास्तो कोन्हे, 1.5 करोड़ माण्हू दरबदर थी विया। साफ़ी दोस्तो, भाउरो, मिठी जा साथियो, अवामी तहरीक जा अॻवानो, सोचो जेकॾहिं इन्हनि 1.5 करोड़ माण्हुनि खां मूंखे अॼु हिकिड़े साहब फोन कयो, मूंखे चई अयाज़ साहब तूं जेका ॻाल्हि को सीनियर साहब आहे, मूंखे चई तूं जेका ॻाल्हि कंदो या 2-3 ॾींहंनि खां पोइ पीपल्स पार्टी रिपीट कंदी आहे, मुंहिंजो रिपीट कंदी आहे, अमल त कोन कंदी आहे। चई अॻे तव्हां बयानु कजो अवामी तहरीक तरफ़ां त सखर ऐं रोड़ी ऐं लाड़काणे मां रेलू हलायो, ॿिए ॾींहुं सिंध सरकार जो बयानु आयो त रेलू था हलायूं। पोइ तव्हां बयानु ॾिनो त जेकॾहिं सिंध जो पाणी रुकियो, तव्हां यादि कजो, तव्हांखे दावत थो ॾियां, मथां सम्झो तकलीफ़ जे जोश में पियो चवां, तव्हांखे चवां थो वञी ॾिसो लाइब्रेरीज़ में मुंहिंजो स्टेटमेंट आयो त जेकॾहिं असांजो पाणी रुकियो त सिंध मां वेंदड़ गैस ऐं पेट्रोल बंदि थी सघे थो। त कुझु ॾींहंनि खां पोइ वज़ीर आला जे एडवाइज़र 3 ॾींहंनि खां पोइ कैसर बंगाली चयो त जेकॾहिं सिंध जो पाणी रुकियो त सिंध मां गैस ऐं पेट्रोल बंदि थी सघे थो। राति KTN पे ॾिठमि, मंज़ूर शेख इंटरव्यू बि कयो हिकिड़े कराची जे लीडिंग इंटेलेक्चुअल खां। अॼु हुन सीनियर साहब मूंखे फोन करे चयो तो ॾिठो, मूं चयोसीं हा मूं ॾिठो। चई तो नोट कयो, मूं त नोट कयो, तव्हां लाइ नोट कयो न। चई जेका तो ॻाल्हि गुज़िरियल 2-3 महीननि खां शुरू कई आहे त दहशतगर्दो, तव्हां मां जिन दोस्तनि राति KTN ते मंज़ूर शेख जो शो ॾिठो हूंदो, उन में हुन उर्दू ॻाल्हाईंदड़ इंटेलेक्चुअल पे चयो, चई कि अगर कराची के लोग नहीं समझे तो कराची में पीने का पानी और खाने की खुराक 3 से 7 दिन के लिए होती है। अगर 7 दिन सिंध के रास्ते बंद हो जाएं तो कराची के लोग तड़प तड़प के मर जाएंगे। जुमलो दोहराई चई तो इस तरह अमेरिकन ने साइगॉन में किया था। साइगॉन जो जॾहिं घेरा थियो तो ॿाहिरां खुराक बंद करे छॾी। उनते मंजूर शेख चयुसि तो इस तरह कैसे मुमकिन है, तो उन उर्दू ॻाल्हाईंदड़ दानिश्वर चयो, चई इस तरह मुमकिन है जब बेनजीर साहबा की शहादत हुई थी, सिंध के रास्ते बंद थे तो कराची में 5 दिनों के बाद खाने और पीने न सब्जी थी, न दूध था, न अंडे थे, न खुराक थी, कोई चीज नहीं थी। आओ तव्हां मिठीअ जा माण्हू, तव्हां पाण खे इररिलेवेंट न समझो। मीरपुर ख़ास ज़िलो आहे एग्रीकल्चर जो सभ खां वधीक प्रोडक्शन ॾींदड़ ज़िलो इलाइक़ो, ऐं ही उन जे बॉर्डर ते वेठा आहियो। जेकॾहिं तव्हां चाहियो ऐं जेकॾहिं कंदकोट चाहे, ऐं सॼो थर कंदकोट न, सॼी शिकारपुर न, सॼो जामशोरो न, सॼो हैदराबाद न, तव्हांजे ज़िले जा हज़ार माण्हू चाहिनि, 1000 मिठी जा माण्हू, 1000 कंदकोट जा माण्हू, 1000 मोरे जा माण्हू, 1000 ठटे जा माण्हू, 1000 जामशोरे जा माण्हू, त कराची जे दहशतगर्दनि खे 5 ॾींहंनि में जीसी कराए सिंध जे साधन 5 करोड़ माण्हुनि जे गोॾियुनि मर ॼारे सघिजे थो, उन्हनि खां जीसियूं कराए सघनि थियूं, उन्हनि जी खुराक बंदि थी सघे थी। पर चवंदा आहिनि भाड़ियुनि मथां भित टांगनि फेराए विधी। ही भाड़े आहिनि। शींहनि जी दावत हुई, शींहनि कई शींहनि जी दावत जंग में, कार्ड खणी हर को शींहं पे घिड़ियो, हिकिड़ो हेॾो कार्ड खणी हिकिड़ो हेॾो कुओ घिड़ी आयो। फिरी आयुसि गेट ते, बाबा शींहं जी दावत आहे, तूं कुआ छा पियो करीं? चई अॻे आउं बि शींहं हुअसि। चई हाणे? चई हाणे आउं PPP में आहियां। ही सभु गद्दार जेको पीपल्स पार्टी लीग में वञे थो, सो पहिरीं शींहं तकरीर करण महिल फोटो कढण पीपल्स पार्टी जो MNA MP भेनरूं ॾिठो अथव असांजी औरतूं, ही चूड़ा सोन चढ़िया पिया आहिनि, फर्स्ट क्लास कपिड़ा जूड़ा ठाहिया पिया आहिनि, हेॾो चश्मो जंहिंमें अधु मुंहुं लिखियो वञे, ही लिपस्टिक लॻी पई आहे। ही मूंखे कंहिं ॿुधायो साफ़ ई, चई उहे जेके नंढड़ा नंढड़ा चप आहिनि न, उन्हनि खे थुलो जूं कराइनि त खिलण में थुलो चप ॾिसण में अचे। अखियूं वॾियूं, कननि में ॻह पिया आहिनि, वारनि जा जूड़ा असांजे भेनरुनि जा ठाहिया पिया आहिनि, हकलूं लॻियूं पियूं आहिनि। मरण मारण लाइ बयान, थल कैनाल, कालाबाग डैम, न झुकंदासीं, न अचंदासीं, दहशतगर्दनि सां छा न थींदो, को लीडर घिड़े थो, सॼी असेंबली वठो ताड़ियूं वॼाए, असांजो शेर अची वियो, ऐं वरी जे कराची में 15 माण्हू क़तल थी वञनि, सभु गुम। न वज़ीर,
जहिड़ो बरपर अॻे चवंदा राकास बड़कण ऐं पढ़ंदोसि उहो मिर्ज़ा कलीज बेगे तर्जुमो कयल किताब टे देव टे राकास राकास हुन में हूंदो राकास बड़कन बाकास एमक्यूएम गिड़ियो अचे एमपी एमएलए सब गुम अलाए केॾा वियो वज़ीर राणी केॾा वियो वज़ीर केॾा वियो गवर्नर राणी एक्टिंग केॾा वियो स्पीकर केॾा वियो स्पीकर राणी को बि न गुम हिननि जो को वास्तो कोन्हे हाणे जेकॾहिं वास्तो आई कोन्हे हिननि गदारनि जो ऐं ही तव्हां जेके चूंडियो था तव्हां ॿुधायो तव्हां खां तो सवाल पुछां घर जा दोस्तो तव्हीं ॿुधायो तव्हीं शर्जील मेमण जी कारकर्दगी में मुतमइन आहियो शर्जील मेमण थर जे माण्हुनि लाइ कुझु कयो आहे शर्जील मेमण तव्हां जे लाइ अस्पताल कॉन्स्टिट्यूट ठाहियो आहे गुल मोहम्मद लाट ठाहियो आहे पोइ जॾहिं नथा ठाहिनि कुझु नथा कनि सिंधी हिंदू न्याणी अगवा थिए थी हुनजा घणी कोन था थियनि को मुनो के सिंधी हिंदुआणी जो ज़ोरी मज़हब तो मटाए हुनजो घणी कोन था थियनि को वॾेरो के न्याणीअ खे के ॿार खे अगवा थो कराए उनजा धणी कोन था थियनि के कोलीअ खे थर जे कोयले ते का नौकिरी नथी मिले उनजा धणी कोन्हनि झेड़ा था कराइनि कॾहिं ट्रांसपोर्टरनि जा झेड़ा कॾहिं वापारियुनि जा झेड़ा माण्हू क़तल था थियनि दहशतगर्द हलनि पिया धणी कोन्हनि ऐं पोइ तव्हीं रुगो मुंहिंजी तकरीर ते ऐं अवामी तहरीक जे कारकुननि खे दाद ॾियण लाइ ताड़ियूं वॼाइण लाइ आयो या ईंदड़ इलेक्शन में अयाज़ लतीफ़ तलीजे खे छॾियो वसंत खे छॾियो आरिफ खे छॾियो कंहिं बि माण्हू खे हिते खणी अयाज़ लतीफ़ तली जो हूंदो या न हूंदो ॿियो को इलाइक़ो ॿिए इलाइक़े में वसंत हूंदो या न हूंदो टियों इलाइक़ो आरिफ हूंदो न हूंदो चोथों को साफ़ी को उस्ताद को बि न हूंदो केरु हूंदो उन ॻाल्हि खे छॾियो तव्हीं ॿुधायो त जेकॾहिं आईंदे तव्हां वटि शर्जील लाट लीगला ऐं पीपला वोट घुरण ईंदा त उन्हनि जो आदर भाव कंदो या उन्हनि खे चवंदो गेट आउट छा चवंदो पीपलनि खे छा चवंदो लीगलनि खे छा चवंदो होटल खे छा चवंदो एस्टेब्लिशमेंट खे छा चवंदो पुलिस के ज़ालिम ऑफिसरनि खे छा चवंदो नाज़मनि खे छा चवंदो निगरान हुकूमत जे दलालनि खे छा चवंदो उन्हनि खे गेट आउट चवणु खपे उन्हनि खे चवणु खपे त तव्हांजे घर में दाख़िला बंदि आहे भलो झंडा झुलाईंदा अचो भले बिजा तीर बिजा ते जमरियूं आणण जी कोशिशि कयो तव्हांखे असां शहर मां जे शहर में वस नथो हले त पंहिंजे पाड़े मां वस नथो हले त पंहिंजे दिलनि ऐं पंहिंजे दिमाग़नि मां हमेशह लाइ थुकाणी कढी छॾियो ऐं गेट आउट चई छॾियो इन वचन सां इन हिम्मत सां जेका हिम्मत तव्हांखे मिस्कीन जान ख़ान खोसे ॾिनी जेका हिम्मत तव्हांखे रूपले कोली ॾिनी भले हिकिड़ा मौक़े परस्त माण्हू हूंदा चवंदा अदा थींदो कुझु कोन भले चवनि अॻियां तिख तार आहे न भले उहो तिख तार बि उहे भाड़िया मुनाफ़िक माण्हू आहिनि उहे ई त आहिनि जेके तिख तार आहिनि पराड़ ते का पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे उहो तिख तार अदा कुझु कोन वरंदो अदा कुझु कोन थींदो सभु हिकु जहिड़ा आहिनि सभिनी मां कुझु कोन वरंदो जहिड़ा पीपला तहिड़ा नेशनलिस्ट तहिड़ा प्रोग्रेसिव माण्हू तहिड़ो वसंतरी जहिड़ो शर्जील मेमण तहिड़ो वसंतरी जहिड़ो लाट साहब तहिड़ो आरिफ जुणेजो जहिड़ो फलाणो वॾेरो तहिड़ो ॾाढा कादर रांटो जेको फलाणो वॾेरो ओड़ो डॉक्टर रसूल बख्श कली भले ई चवनि अहिड़ा मुनाफ़िक माण्हू या टिजड़ा माण्हू या बुज़दिल माण्हू अपॉर्चुनिस्ट माण्हू उहे त घरनि में हूंदा आहिनि जेके चवंदा न पढ़ घर न ठाराए मोटरसाइकिल न वठ छोरे खे शहर न मोकिल पढ़ण लाइ न्याणी ख़ानदान खां ॿाहिरि न पढ़ण आहे सहाफ़िन खे केॾो ख़तरो आहे सॼे पाकिस्तान में सहाफ़िन केॾो भोॻियो आहे पोइ सहाफ़त करण खां बाज़ अचनि था केतिरा सहाफ़ी क़तल थिया आहिनि केतिरनि साहनि खे गोलियुनि सां परोड़ कयो वियो आहे फाटा में नार्दर्न एरिया में पख्तूनख्वा में कराची में केतिरनि सहाफ़िन खे गोलियूं हयूं हुयूं कीअं ऑफिसुनि ते कब्ज़ा थिया 12 मई ते कीअं उन्हनि जे साम्हूं धरणा आया विया जेके तलत हुसैन ॾेखारिया उन वक़्तु आज बि जॾहिं क्लोज़अप्स वठी ॾेखारियईं त कीअं दहशतगर्द सहाफ़िन जे घरनि ऐं ऑफिसुनि ॾाढो फायरिंग करे रहिया हुआ पोइ सहाफ़ी पुठिते अचा जेके मुख़्तलिफ़ इदारनि जा मुलाज़िम आहिनि जिन खे नौकरियुनि मां बर्खास्त कयो थो वञे उस्तादनि जिन खे पाणीअ जे फुआरनि सां तज़लील कई थी वञे
पानी जा फुआरा वो माठ करे पोते अटकन था न मगनो कोली पुठते हटे तो न वसंत हटे तो न मासी खतीजा चांडियो जेका पंहिंजे पुट जे कातिल खे फांसी ॾियारण लाइ 92 सालनि जी उमिरि में विड़े पई। माई जिंदो जे पंहिंजे सॼे घर जे कातिलनि लाला मुहिउद्दीन ऐं मेजर अरशद खे विड़ी विड़ी नेठि फांसी ॾियारे छॾी। उहा माई जिंदो पुठिते हटी कोन हटी। अहिड़ा माण्हू आहिनि, अहिड़ा मिसाल आहिनि जेके उन्हनि मुनाफ़िक़नि जे रुकावटनि जे बावजूद। ऐं तव्हांखे आख़िर में यादि थो ॾियारियां त अहिड़ा मुनाफ़िक़ रुगो हींअर कोन्हनि, अॼु खां 100,000 साल अॻु में बि मौक़े परस्त ख़ौफ़ज़दा माण्हू हुआ। जॾहिं अलाउद्दीन खिलजी आयो हो तॾहिं चनेसर चयो मौक़े परस्त गद्दार इब्न अल वक्त माण्हुनि वांगुरु चयो वईंसि, चवंदा आहिनि न सिंधी में चवंदा आहिनि बाबा जान आहे त जहान आहे धूड़ वञी विझ छॾ न के पचर खे बणिजा के पाण वरी ॿियो अलाह कंदो ॿियो थी पवंदो हिन मात कढ मां जान छॾ माफ़ कर घीसी कर पुठिते हटिजी घीसी करे भॼी वेंदा आहिनि। चयोसि चनेसर चयोसि भल त हुजे को लूलो लिंगो मोए वलीअ खां कुतो चङो। भल त हुजे को लूलो लिंगो मोए वलीअ खां कुतो चङो जर फोटे जी फूंड अजाई। पाणीअ ते जेको बोणींदो हूंदो आहे न जर फोटे जी फूंड अजाई दोदा तो छो जान विञाई आण मञी हा ऐश करी हा हीअं न जवानी में तूं मरी हा। ऐं दोदे वञी चयो पंहिंजी भेण बागुल खे खिलजी तुंहिंजो संग घुरे थो तख्त चनेसर लाइ चाहे थो। अलाउद्दीन खिलजी आयो आहे वापसी जे लाइ असांखे मारण जे एवज़ घुरे थो त भेण जो संग ॾे ऐं तख्त चनेसर खे ॾे। ऐं पोइ रूपले जे वारसनि कारूंझर जे कोल्हाणनि जे वारसनि हिननि नोड़ियुनि हिननि समेजनि हिननि रायमनि हिननि खोसनि हिननि जुणेजनि थर जे हज़ारे ज़ातिनि सिंध जे हज़ारे लखे ॿियनि ज़ातिनि उन्हनि जे अबनि ॾाॾनि जे निमाईंदा भेण बागुल चयोसि त तुंहिंजो तख़्त अमानत आहे सारो वक़्तु अमानत आहे। तुंहिंजो तख़्त अमानत आहे सारो वक़्तु अमानत आहे। हर माण्हूअ में जीव आहे जेको साह कोन्हे जीव आहे जेको जदोजहद करे थो। हर माण्हूअ में जीव आहे उन में तुंहिंजो पीउ आहे। ॾाढो पर ॾाढो तड़ ॾाढो हज़ारे सालनि जा उहो वारिस जिन ही ज़मीन तव्हांखे अमानत तौर ॾिनी आहे। ही ज़मीन ही वसीला ही कारूंझर जो कोयलो ही पाणी ही दरिया ही बंदरगाह ही पेट्रोल ही गैस ही तव्हांजी कान्हे ही तव्हां वटि अमानत आहे ईंदड़ नस्लनि जी। हर माण्हूअ में जीव आहे उन में हुनजो पीउ आहे। ॾाढो पर ॾाढो तड़ ॾाढो रोज़ अचे थो हुनखे आॾो नानो पर नानो तड़ नानो हुन खां नाहे कॾहिं बेगानो। जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन वस्तीअ तां बारियो वेंदे दोदा तुंहिंजो साथ वेंदो माण्हुनि जो वेसाह न वेंदो। तुंहिंजा पुट न त तुंहिंजा पोटा तुंहिंजा पुट न त तुंहिंजा पोटा रहंदा तोसां पूर विछोटा आज़ादीअ लाइ रड़ंदा आख़िर रड़ंदे रड़ंदे विढ़ंदा आख़िर तिन जे लाइ विसाल छॾे वञ ऐं जे चाहीं खाल छॾे वञ मूं लाइ तूं जेको बि क़बूली खिलजी कुतो जो बि क़बूली। ऐं पोइ अवामी तहरीक उन ज़माने जे सिंध जे सूरमनि ऐं हीरनि जे हीरो चैंपियंस जे चैंपियन लाडड़नि जे लाडड़े सूरनि जे सूरे बाहिमत फर्दनि जे बथेर मुड़स दोदे चयो हो हीअ जा ॾाही ॻाल्हि चई थो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि चई थो। हीअ जा ॾाही ॻाल्हि कई थो मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई थो। तुंहिंजो मुंहिंजो खून बि साॻियो जीअण लाइ जुनून बि साॻियो। ऐं सिंध सपूतो सर वेचो भलवेरीअ सां अॼु भर में चो
ए संद सपूतो सर वेचो भलवेरी असां अॼु भर वेचो मां मरंदे ताईं वार कंदुसि ऐं धारनि जा सिर धार कंदुसि मां मरंदे ताईं वार कंदुसि ऐं धारनि जा सिर धार कंदुसि ही कंद कुलनि ते आजेसी हू पैर धरींदा कीअं तेसी हिन धरतीअ ते छा अमी आहे ही जिदड़ी हूअ निकमी आहे चल जीजन जे ते कान अचे चल सिंध ते कान मयार अचे चल सिंध ते कान मयार अचे जीअं सिंध